बिमिस्ल मा आमनतुम बिही फक़द इहतदौ। ओ हिदायत वठण वारो, अगर ईमान आणण चाहियो था त इए ईमान आणियो जे मुझे मुस्तफा जे सहाबा ईमान आंदा। दुरूद मुझे आका जे सल्लल्लाहु सोहणे अबू बकर सिद्दीक़ जो तो बयान कयो, दिलबर अली जो न कया त हां किथे ठरे। सोहणे अली जो बयान त कया न, मुझे दिलबर अबू बकर सिद्दीक़ भी सब कुछ कुर्बान कयो, दुनिया कुर्बान कई, दौलत कुर्बान कई, माल कुर्बान कयो, जान कुर्बान कई, लेकिन मुझे सोहणे अली जी कुर्बानी बुधाई छो भला इते चरिया अली जो तो नारो ही अड़ो आ। हिकड़ो दफो न 3 दफा हैदरी 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 जो तो दिलबर अली ताहे जिनजला मुझे मदीने जे मीर फरमायो, जे मोमिन मुनाफिक के गोलणो थे तो मुझे अली जो जिक्र कर त पाणे खबर पौंदी त भाड़ियो केड़ो है जवान केड़ो वेठो। मुनाफिक और मोमिन की अगर पहचान करनी हो, लगा दो मिल के सब नारा अली मौला अली मौला अली मौला अली मौला। अरे पुकारूं मैं पुकारूं मैं अली मौला, तुम्हें क्यों दर्द होता है। करे अली अली जी चारे पासा ॾिसंदो कर, चारे पासा ॾिसंदो कर। मान तो जो मदीने जे साईं फरमायो ला युहिब्बु अलिय्यम मुनाफिकुन वला युबग़िज़ुहु मुमिन। मदीने जे साईं फरमायो अदा अली जी मुझा आका हुजूर फरमायो मुनाफिक तो सा सोना अली कदे बि प्यार कोन कंदो। तो जो नालो बुधी ई ठहंदो जे टहड़ ढगो ठहंदो आ, पर मोमिन तो जो नालो बुधी दिल ठारे हीरा। बस वधी कर नथो चवां, मां हदीस जो हवालो ॾिनो आहे। पुकारूं मैं अली मौला, तुम्हें क्यों दर्द होता है। अरे नबी ने खुद पुकारा है अली मौला अली मौला अली मौला अली मौला। अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात नमाज़ूं घणियूं फर्ज कयूं जल्द में बुधायो चो 5 वक्त, घणियूं फर्ज कयूं चो 5 वक्त, लेकिन 5 वक्तन मां अल्लाह जी ज़ात बाबरकात पांजे कुरान करीम जे अंदर फरमायो हाफिज़ू अलस्सलावात वस्सलातिल वुस्ता वक़ूमू लिल्लाहि क़ानितीन। दिल यकीन कजी ये बाग बहारा बस रुगी कुरान पे पढ़ा तो बुधो गोठ बानो तीवड़ो वारा मुझे बेनियाज रब सुने कुरान करीम जे अंदर इरशाद फरमायो त सभिनी नमाज़ुन जी हिफाजत कजो, सभिनी नमाज़ुन जी हिफाजत कजो, पर खास करे टिपहरी नमाज जो घणो ख्याल कजो।
निमाज़ुल सभिनी जी हिफाज़त कजो, ख़ास करे टिपहरी निमाज़ जो ख़याल कजो। छाजे करे अज़ीज़न मन केतिरा मुफ़स्सिरन तफ़सीर लिखा, जन मां हिकिड़ो इहो बि आहे त जॾहिं मुझे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम टिपहरी जी निमाज़ पढ़ी छॾी हुई, हसनैन करीमैन जे बाबे अञा अली सोणे कुरान पढ़ी हुई। मुझे आका फरमायो अदा अली जी मुझा आका मां मुस्तफा जी दिल थी चवे तू हंजड़ी खोल त मां मुस्तफा आराम कया। अल्लाह अल्लाह मुझे सुने हबीब फरमायो अदा अली जी मुझा आका मां मुस्तफा जी दिल थी चवे तू पांजी हंज खोल मां मुस्तफा आराम कया। दिल पर अली पांजी हंज खोली मुझे मुस्तफा आराम कयो। मुझे हबीब जूं अखियूं बंद हन, अली जूं अखियूं चेहरे मुस्तफा के ॾिसी रहियूं आहिनि, साम्हूं सिज खे बि ॾिसी रहियूं आहिनि। ओ हिकिड़ो सिज आहे सिजन जो बि सिज अज़ीज़ान मल सिजुल्लांदो थो वञे, सिजुल्लांदो थो वञे। चो त अली उहो आ जंहिं कॾहिं निमाज़ क़ज़ा कान कई आ। छो त अली अली करण सवलो आ, अलीअ जो थियण ॾाढो ॾुखियो आ। याद रख मुझा दोस्त अली उहो आ जंहिंजी विलादत भी खुदा जो घर आ त शहादत भी खुदा जो घर आ। उन शेरे खुदा हजरत अलीउल मुर्तजा शेरे खुदा करमुल्लाह वजहुल करीम जे ज़ात मुझे करीम आका के हंज में सुमारे रहियो आ, सिज लगी रहियो आ, निमाज़ टिपहरीअ जो टाइम वञी रहियो आ। शेरे खुदा जे हंज में इमामुल अंबिया आरामिया, मगर एतिरो खुदा जो खौफ तारिया जो सुणे अलीअ जे अखिड़ियुनि मां लुड़क लड़ी पिया। शेरे खुदा जे अखिड़ियुनि मां लुड़क लड़ी पिया, छाजे करे अल्लाह जे खौफ का। जीअं मुझे सुने अलीअ जे अखिड़ियुनि जा लुड़क चेहरे मुस्तफा ते पिया, मुझे करीम मुस्तफा पंहिंजूं अखिड़ियूं खोले फरमायो अदा अली छा मामिलो आ। सुने अलीउल मुर्तजा शेरे खुदा अर्ज कयो त आका सिज लगी रहियो आ, अली निमाज़ कान पढ़िया। मुझे मुस्तफा करीम जो जवाब बुधो दीवाना। मुझे मुस्तफा फरमायो अदा अली परेशान छो थियो आ, तू भी मां मुस्तफा जो, तू भी मां मुस्तफा जो, सिज भी मां मुस्तफा जो, चंद्र भी मां मुस्तफा जो, जमीन भी मुझी, आसमान भी मुझो, रब रहमान भी मुझो। पढ़ा कुरान, पढ़ा कुरान, अल्लाह जो कुरान ॿुधाई मता सुभाणे को यार तोखे चवे त ज़मीन त अल्लाह जी आ। ए सजण साईं जो फ़कीर कीअं चई वियो त मुस्तफा चयो त ज़मीन मुंहिंजी आ। मां निज कुरान पढ़ी तोखे ॿुधाइण लाइ तयार आहियां। जन्नत भी मुझे मुस्तफा जी, कुरान भी मुझे मुस्तफा जो, ज़मीन भी मुझे मुस्तफा जी, आसमान भी मुझे मुस्तफा। अल्लाह ताला कुरान करीम में फरमाया वलक़द कतबना फिज़्ज़बूर मिन बाद ज़िक्र अन्नल अर्द यरिसुहा इबादियस सालिहून। मुझे बेनियाज़ रब फरमायो बेशक असां ज़बूर में लिखी छॾियो पंहिंजे नसीहत खां बाद में हिन ज़मीन जो वारिस असां पंहिंजे बानड़नि खे बनाए छॾियो आ। जेको न तो सा चिड़े अली वारिस ते चिड़े, तुझे खुदा जा बाना रब ज़मीन जा वारिस कुरान में ॿुधाया। व तिलकल जन्नतुल लती, कुरान ॿुध, व तिलकल जन्नतुल लती नूरिसु मिन इबादिना मन कान तक़िया। मुझे बेनियाज़ रब फरमायो पंहिंजे परहेज़गारनि खे मां अल्लाह जन्नत जो वारिस बनाए छॾे।
जन्नत जा वारिस कुरान में, जमीन जा वारिस कुरान में, अच तो के कुरान जा वारिस भी कुरान में देखा रहा। सुम्मा औरसनल किताबल्लज़ी नस्तफ़ैना मिन इबादिना। मुझे बेनियाज़ रब फरमायो तो असां न किताब जा वारिस भी पंहिंजे बांधड़न मां चूंडे छॾिया आहिनि। कहिड़ा वारिस आहिनि? चओ उहे वारिस आहिनि जन जो जिस्म करबला में हूंदो आहे, सिर नेज़े ते हूंदो आहे, पर पोइ बि रब जे क़ुरान जी तिलावत जारी हूंदी आहे। अज़ीज़ाने मन मौजू कुछ मुख्तलिफ थी वयो। मुझे मदीने जे मीर फरमायो अदा अली फिक्र न कर, जमीन भी आसमान भी सिज भी चंद्र भी अली तू भी मुझो नमाज भी अल्लाह मुखे दिनी फिक्र न कर। इरादो छाहे? चवे तो या रसूल अल्लाह या रसूल अल्लाह। महबूब जे हुंदे अली कज़ा कीअं करे जंहिं अली कॾहिं कज़ा कान कई आहे, अॼु कज़ा कीअं करे? मुझे मुस्तफ़ा फरमायो छा थो चाहीं? चवे तो मुझा आका अदा करण थो चाहियां। मुझे मदीने जे मीर सिजदे निहारे करे इशारो कयो आ। मुझे मुस्तफ़ा इशारो कयो आ। इते बिहारियां तो के साइंस टीचर तोड़ वेठा गोठ में पुछी ॾिसजान त सिज खे 19,000 मलाइका अल्लाह जे हुक्म सां खणी हलंदा आहिनि। घणा मलाइका जो घणा मलाइका 19,000 मलाइका सिज खे कुल्हो ॾेई हलंदा आहिनि। मुझे करीम मुस्तफ़ा जे हिक आंगुर जे इशारे में अल्लाह एतरी ताकत रखी आहे 19,000 हेठ छिके रहा। मुझे मुस्तफ़ा जी आंगुर मथे छिके टे पहिरीअ ते बिहारे रही आहे। चवण दे कहिड़ियूं भेटूं यार कंदे मूसा ओ मुझो दिल बरो का बी शया। कहिड़ियूं भेटूं अदा कंदे मूसा ओ मुझो सुहिणलो का बी शया। सभई सिंगार जी भी हो मुझे आका जो सिंगार का भी शया। है बण्या जे कुर्ब में कैदी गुजारियों मेरे गुलामी में कयूं दिल जान जो सो दो, कयूं दिल जान जो सो दो अन्या बापार का भी शया। अजीज़ाने मन टाइम पूरो थी 5 मिनट बाकी। मुझा सोना दोस्तों अजीजो मुझे सुने नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़ात बाबरकात आंगुर जो इशारो कयो। अल्लाह जे हुक्म सां सिज वापस आयो। मुझे सुने अलीउल मुर्तज़ा शेर खुदा नमाज पढ़ी। इस तई त बुधो थव चओ त अगते भी बुधाया न अज मूड ना है। वरी शवाल में तहां पाड़े में ईंदासीं भला पोइ अॻिते पढ़ंदासीं। अज बुधाया अजीज़ाने मन एस ताईं त बुधो थव त मुझे महबूब इशारो दिनो सिज वापस आयो। अली नमाज पढ़ी मगर गाल एस तो ही नाहे। आशिकन कुछ खोले खोले बयान कया। नमाज अदा करण ताईं गाल महदूद नाहे लेकिन गाल अगते वधी रही आ। कीअं वधी रही आ? सिज लहण खां थी मोटियो जॾी मल सिज मथे बीठो आ हज़रत इज़राइल सिज खां पुछी रहियो आ ऐ सिज मूंखे रब हुकुम कयो आ त जेॾी मल तूं लहंदे हेतिरनि हज़ारनि माण्हुनि जो साहु कढणो आ। अॼु
तू बेटैमो मथे बीठो आ दे खबर केडी महल थो लही जेडी मल तू लहंदे त पो मां अल्लाह जे हुक्म जी पूराई कंदे उन्हनि जो रूह कब्ज़ कया त मुंहिंजा दोस्त अजीज उन्हें सिज खे उहो सिज जवाब ॾेई रहियो हज़रत इज़राइल खे मूंखां छो थो पुछी त मां केडी महल लहण वारो हा सोणे अलीअ खां पुछ त केडी महल नमाज पूरी थो करे त मां लही पवां अञा सादन लफ्ज़न में चवां खुदा करे तोखे समझ अची वञे मीकाइल अलैहिस्सलाम तो चवे सिज दे खबर मूंखे मींह वसाइणो आ पर सिज लहण खां पोइ अॼु तूं मथे टंगियो बीठो हुई लहो हेठि त मींह वसायां केॾी महिल तो लही सिज जवाब तो दे सदाई मूंखां पुछंदो हुई मां तोखे रसींदो हां अॼु मूंखां न पुछ छो त मां पाण ई कोन मोटियो हां कंहिंखां पुछां कि शेरे खुदा नमाज़ पढ़े उन खां पुछ त केॾी महिल नमाज़ तो पूरी करे त मां मोटी तू वही पाजो कम कर दुनिया से ज मिलियो ओ दुनिया वारो रुगी अली जे नमाज मामलो न हुयो पर मुझे रब कुल करीम करे दिखारियो जे महबूब मुस्तफा जे आंगुर जे इशारे जे करे मुझे अल्लाह जे टोटल निजाम के बिहारे छडियो त जैसे मुस्तफा राजी थे भले मुझो निजाम बंद लगो हर एक साथ मिठड़ो हर जुबान ते मिठड़ो इस्मो अलिया हर एक साथ मिठड़ो इस्मो अली अलिया तुह जो बिजो वलिया मोहब सो वलिया तुह बिजो वलिया मुझो बिसो वली तुह जो बिजो वलिया मुझो वलिया हर एक जुबात मिठड़ो हर एक जुबात मिठड़ो इस्मो अलिया तुह जो बिजो वली मुझो बिसो वलिया तुह जो वलिया मुझो बिसो वलिया दोस्तन भला जे मेराज रहजी वियो त सुनो महबूबे सुभानी त बुधायो मेराज वाचड़ो अली सुहणे जो बचड़ो बुधायो त सही वाह सुहणा महबूबे सुभानी शहबाज़े ला मकादना मुर्शिदना अब्दुल कादिर जीलानी हसनी घोट मुर्शिद आ दस्तगीर तंहिंखे न लो दुआ मुर्शिद आ दस्तगीर तंहिंखे न लो दुआ जेके मिलियो नी पीर तंहिंखे लहर न लोड़ा जो मुर्शिद आ दस्तगीर तंहिंखे लहर न लोड़ा दिल पर सुनो जिलानी पीर ते लहर न लोड़ा सैयदना अब्दुल कादिर जानी रहमतुल्लाहि तआला अलैहि मुझा दोस्त अजीज मुझे मदीने वाले मीर जो मेरा बयान करे रहा हन गुलाम दीवाना बुधी रहा हन अब्दुल कादिर जीलानी फरमायो मुझो करीम मुस्तफा हिया अख छिंभ में लामकान ते वयो हिया अख में लामकान ता मोटी आयो खुशकु तबीयत तो मानू वेठो हो कंधो हेठ करे खिलण लगो अब्दुल कादिर जीलानी चपटी ते चई छडियो पल में हिया आयो हिया वियो लाल तकी जल्दी करे छडी सोचे कोन त पल में कीअं वयो हुन कंध हेठ करे दिल में कयो एडा पीरन जे पीर निगाह करे चयो हितों उथ त मुंहिंजो नालो बि अब्दुल कादिर जी तोखे हीअं मां हीअं न करे ॾेखारियां त हमरा महफिल मां थियो मुझा दोस्त अजीज गोठ दे वजण वारो दरमियान में को पानी जो दरिया होयो या को बाग या शाख कुछ भी हुई हमरा सुकून सा वेजण जे जा दोस्त अजीज लंगूटड़ी कढड़ी कपड़ा छडे करे ची अंदर घिड़ियो पानी मां घिड़ी टुबी हणी मथे जो निकरे त दुनिया ही अजीब आयो हो तो वली दादीर वरी मासी खजा बणजी वयो परेशान थी वयो आयुस त वली द इच्छा थी वयो इन पानी में चाहे जो निकती हो जिन सही अलग थी वया माफ कजो नालो मुकरी होया माइट जानी जो थी वो मुदे माफ कजो
पानी में आयुस त मर्द हुयुस का निकतो हाँ त औरत बणजी वयो हाँ परेशारे काडे वयो मुझो गोठ काडे वयो मुझो गाल त विसरी वई हेडे होडे निहारण लगो को न होया लंगूटड़ी लगी पई हुई हाणे लंगूटड़ी सा कियन जो माल सजो जिस्म हुन जो अलग लगो पयो आ मुझा दिया ते वेही रहो एतरे में हिकड़ो बकरो इन दे निहारे करे चवे तो सुभान अल्लाह मुजी जीजल अम्मा अज तो दुआ कई तुझी दुआ कबूल करे छड़िया निहारे चवेस तो अल्लाह जी बानी निकरिया चेती मुखे कपड़ा कोनन वहा पांजो अजरक या चक तो दे उन औरत थी चादर बधी बाहर निकती थी तो चे घर में छा तो चवी चवे तो अम्मा जो मुखे दई तरफ तो के झंग मा गाढ़ी कुआर दीदो अगे अमड़ी दुआऊं कंदी हूं रतन पुटन जो पी कंदो पर हियर जे अम्मा दुआ थी के अम्मा थोड़ो हल्को हथ रखो छो अम्मा बस हिकड़ो ब खोड़ा सत केर दातींदो ऐ यार सोच जडे अमड़ियूं दुआऊं कंदी हूं सतन पुटन जो रब सत पुट दींदो हो घणी दौलत कान हुंदी पर सतई खुश होंदा होया अज दौलत घणी मान वयो हलियो अम्मा बस हिकड़े पुट जी दुआ कर भला वक्त बहुजन अबा छो अम्मा खर्च वधी वया हन ऐ मुसलमान सोच जेको बच्चा दीण ते कादर आ ओ खर्च दीण ते अजीजा ने मने अजे अमड़ दे वठी आयो जीजल अम्मा तो दुआ कई हुई अजा तो के झंग मा गाढ़ी कुआर नी दो दिस्त केडी न सुणी रब दिनिया मुजा दोस्त अजीज मौलाना साहब के वटमा कोन होइस हितों जो को मौलाना हुंदो मौलाना साहब करे चयो वारो कर निकाह पढ़ मौलाना निकाह पढ़ता समझो बकरा रखे झंग मो हथ चेवे अल्लाह जे निहारियो पाकिस्तान मुजा दोस्त अजीज अल्लाह ताला तसा जिंदाबाद हलियो रहयो आ उनके अल्लाह बचड़ा पुटड़ा भी दिना चंगो टाइम गुजरी वयो पंजे उन मुर्स सा गडजी करे हाने जवानी खत बकड़न सामझे थी भई उन पानी में विंजण जे हाल चवे से जो दिल थी चवे घणो टाइम थी वयो आ नलकी विंजे जो शाखड़ी में बिड़ी दई दिसो एडा जो टुबड़ी दई मयो थे दिसे तमा साजो ही वली दाद कपड़ा बुहन हिय जो निहारी द बकरार भला कादे वयो कादे हर कादे वया बचड़ा कादे वयो न्याणियो हमरा जो थी वयो नेठ जी जो कपड़ा पाए अगते वधो अग्या पीरन जो पीर दिल बर दस अची वयो मुझे सुने महबूबे सुबहानी ही हणी करे चयो त मुझो महबूब मेराज ते ही वयो ही वापस आयो कंदो है तो चवे साईं मु गीसी कई जेका मूसा तल कैसा न थे याद रखी छे जडे अल्लाह वारन जे महफिल में वदो करी जडे न मुझ आम महफिल में बेहो त गीदा से जो को मोबाइल न कढी वने गीदो संभाल जो को पैसन कढी वने पर जडे अल्लाह वारन जे महफिल में बेहो त दिल के संभाले वेहजो जो त दुनिया वारन जी निगाह तुझे जेबन ते मदीने वारे घोट जे आशिकन जी निगाह तुझे दिल हुंदिया दिल के संभाले वेहजा जेडी मल दिल के बैठे आए हैं त गुनहगार होए दुनिया में जेडी मल मोट दे तो अल्लाह अल्लाह जा नारा हण दो तो अल्लामा इकबाल फरमायो अफलाई जाती है अरे सीनों में छुपाई जाती है मोहब्बत की मैं हाथों से नहीं निगाहों से पिलाती है तो उन पीरन जे पीर दिल पर दस्तगीर मुझा दोस्त अजीज रहमतुल्लाह तआला अलैहि असा उन जे दिल के तब्दील कयो आयो हो तो खुश्क हुजर थी वे थोड़ो जो तकलीफ डी मा गुजरो थोड़ी तकलीफ हमरा पको गुलाम थी वयो ओ पीरन जो पी अख फेराए दिस अल्लाह केतरा जवान बैठा हन मुख्तर जा मुरीद लेकिन दिल सभनी जी भी पीरन जे पीर लाना है अखे फेर दिसु यार हर तो असा जो आ लख मुबारक थव दस्तगीर असा जो आ अखे फेरा ए दिसु यार हर पीर असा जो आ लख मुबारक थव पीर असा जो आ मुबारक थव दस्तगीर जो आ मुझा दोस्त अजीज
अल्लाह टाइम तो जो ओवर थियो महबूबे सुबहानी ते लामकानी बगदाद में हन मदीने जो ताज बजे खजरा बुआ कनेक्शन गढ़ियो पयो आ बिजली तुंजी गुड्डू में आ पावर जी गुड्डू में आ तारुन मा गिरडू तारुन मा तारू हलंदे हलंदे रिश्तो सिंध में के बल्ब पिया बरन लाइट रुगी तार में तार मिलाए त बल्ब बरंदो या तार में तार मिला त महबानी जा दीवाना अण खुट दुनिया में मौजूद हन महबूबे सुभानी दीवाना जन्म हिकड़ो मुझो मौजूद थई अल्लाह जो का मुझो मुर्शिद सुहणो सजा है मुझो मुर्शिद साईं सजण ओ सजणन जो भी सजणो आ सजणन जो भी सजणो आ मुझो सुहणो सजणो है मुझो मुर्शिद साईं सजणो आ ओ जेको सजणन जो भी सजणो आ ओ जेको सजणन जो भी सजणो आ शान छजा जे भुलाए बैठो रब सन के मिलाए शैतान छजा जे भुलाए बैठो रब तन के मिलाए वो बैठो रब तन के मिलाए खोलियो इश्क जो सुने पतनवा खोलियो इश्क जो सुने पतनवा ओ मुझो सजणन जो भी सजणवा ओ मुझो सजणन जो भी सजणवा मुझो मुर्शिद साईं सजणवा मुझो मुर्शिद सुनो सजणवा ओ जेको सजणन जो भी सजणवा अल्लाह फरमायो सुबहानल्लज़ी असरा पाक है उहा ज़ात जह सैर करायो कंहिंखे बेअब्दिही पंहिंजे बाने के खास बाने के लैलम मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा मस्जिद हराम का मस्जिद अक़सा ताईं टाइम 1.5 कलाक खां टपी वियो दिल चवे थी थोड़ो आयत के खोलिया मस्जिद हराम मस्जिद अक़सा ताईं मेराज जी हद नाहे पर काफरन जे अकुल जी हद जुमलो दोहराया बहराड़िया समझ में नहीं दो पर दोहराया अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात सूरह नज्म जे अंदर सुम्मा दना फतदल्ला फकान क़ाब क़ौसैन औ अदना अर्शन जो जिक्र कयो सिदरतुल मुंतहा जो जिक्र कयो जन्नतुल मावा जो जिक्र कयो इन सूरत जे अंदर मुझे रब्बे जुल जलाल मस्जिद हराम का मस्जिद अक़सा ताईं जिक्र कयो छाजे करे कयो मुझे अल्लाह के खबर अबू जहल के अर्शन जी केड़ी खबर अबू लहब के अर्शन जी केड़ी खबर उतबे शैबे के अर्शन जी केड़ी खबर मुझा मुस्तफा तू सुबह जो ऐलान कर अबू जहल अबू लहब उतबे के खबर तू कदे भी बैतुल मुक़द्दस को न आयो तू शाम यमन वयो हो तो खां सवाल कंदा तू जवाब दींदो वींदे हो सवाल कन तू जवाब दींदो वींदे अबू बकर बुधंदो वींदो अली बुधंदो वींदो उस्मान बुधंदो वींदो गुलाम बुधंदा वीदा तू उन्हन के जवाब दींदो वींदे उहे बैतुल मुक़द्दस ताईं भी तस्लीम को न कंदा अबू बकर नारो हणी चवंदो मुझो मुस्तफा सच चई रहियो आ त ला मकान ता थी आयो मुझे हबीब ऐलान कयो अबू जहल अबू लहब उतबे शैबे गॾिजी करे मुझे करीम मुस्तफा के चयो यार गाल बुध ख्वाब में वयो हुजूर फरमायो न न ख्वाब में न इन जिस्म सा गद वयो उन्हनि चयो जे वाकई वयो तू असां वटि नंढड़ो थी वॾो थियो असां तोखे चङी तरह पिया सुञाणो असां जे खानदान सां तुंहिंजो तालुक तो सां असां जे खानदान जो तालुक शाम ॾे तू वयो यमन ॾे तू वयो असां के ख़बर आ त यरूशलेम भी को न वयो जकड़े रात जे हिस्से में यानी सेकंडन में थी आयो त पो दावा जे ला दलील दे मुझे मुस्तफा फरमायो पुछो केड़ो ता के दलील खपे उन्हनि चयो जे मस्जिद अक़सा वयो त असां के बुधा मस्जिद अक़सा में दर केतरा हन दरियूं केतरियूं हन खिड़कियूं केतरियूं हन एडे फर्श ते सवाल थी रहियो अर्श वारो कुर्ब करे रहियो
मुझे मदीने जो ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात बाबरकात अबू जहल अबू लहब उतबे शैबे दे निहारे चयो बस एतरी गाला चयो एतरी गाला मुझे मुस्तफा नेण ही खया बैतुल मुक़द्दस मुझे मुस्तफा जे कदमन जे आडो अची वयो आ मस्जिद अक़सा अची वया वो सवाल कंदा वया दर घणियूं हबीब फरमायो हेतरियूं दरियूं घणियूं हुजूर फरमायो हेतरियूं जडे नंढियूं वडियूं शयूं पुछंदा वया महबूब बुधाईंदो वयो पर जन खे नसीब न हुयो।